कंदालो त कराची के इलाके डिफेंस में तशद्दुद जो निशानो बणायल नौजवान सुधीर जवाबदार सलमान फारूकी के माफ़ कर छॾियो। कराची के मुकामी अदालत में डिफेंस में 62 शख्स पारां नौजवान ते तशद्दुद करण वारे केस की ॿुधणी थी। तशद्दुद जो शिकार थियल नौजवान 62 शख्स सलमान फारूकी के माफ़ कर छॾियो। मुतासिर नौजवान धीरज जो चवणो हो त अदालत जेको भी फ़ैसिलो करे कंहिंसे को भी एतराज़ न आहे। संदसि चवणो हो त पुलिस केस दाख़िल करायो आहे। उनके सोशल मीडिया ज़रिए ख़बर पई। मुतासिर नौजवान कराची के मकामी अदालत में पेश थी जवाब जमा कराए छॾियो। अदालत जवाबदार सलमान फारूकी ऐं संदसि दोस्त के जेल कस्टडी करे छॾियो। अदालत जांच ऑफिसर खां ईंदड़ ॿुधणी ते अॻु भराई रिपोर्ट तलब करे वरिती। हिन अहम ख़बर खां अवां खे आगाह पिया हलूं त कराची जे इलाइक़े डिफेंस में तशद्दुद जो निशानो बणायल नौजवान धीरज जवाबदार सलमान फारूकी खे माफ़ करे छॾियो। कराची जे मुकामी अदालत में डिफेंस में 62 शख्स पारां नौजवान ते तशद्दुद करण वारे केस की ॿुधणी थी। तशद्दुद जो शिकार थियल नौजवान 62 शख्स सलमान फारूकी के माफ़ करे छॾियो। मुतासिर नौजवान धीरज जो चवणो हो त अदालत जेको भी फ़ैसिलो करे कंहिंसे को भी एतराज़ न आहे। संदसि चवणो हो त पुलिस केस दाख़िल करायो आहे। हुनखे सोशल मीडिया ज़रिए ख़बर पई। मुतासिर नौजवान कराची जे मकामी अदालत में पेश थी जवाब जमा कराए छॾियो। नाज़रीन, आम ख़बर खां अवां खे आगाह पिया हलूं त कराची जे इलाइक़े डिफेंस में तशद्दुद जो निशानो बणियल नौजवान धीरज जवाबदार सलमान फारूकी खे माफ़ करे छॾियो। कराची जे मकामी अदालत में डिफेंस में 62 शख्स पारां नौजवान ते तशद्दुद करण वारे केस की ॿुधणी थी। इन ख़बर सां वधीक असां टेलीफोन लाइन ते मौजूद आहे कराची खां सिंध टीवी न्यूज़ जो रिपोर्टर सिकंदर भुट्टो। जी सिकंदर, कहिड़ा तफ़सील आहिनि? कराची जे इलाइक़े डिफेंस में तशद्दुद जो निशानो बणियल नौजवान धीरज जवाबदार सलमान फारूकी खे माफ़ करे छॾियो आहे। जी रिजवान जेको आहे सिटी कोर्ट जुडिशल मजिस्ट्रेट ॾखिण जी अदालत में डिफेंस में नौजवान ते तशद्दुद वारे केस जी ॿुधणी थी आहे। पुलिस पारां जवाबदार सलमान फारूकी ऐं संदसि दोस्त अवैस हाशमी के अदालत में पेश करे छॾियो आहे। जॾहिं त अदालत में पुलिस पारां जेको आहे त अदालती रिमांड पूरो थियण ते अदालत में जवाबदार के पेश कयो वियो। अदालत जेको आहे त ईंदड़ ॿुधणी ते जांच ऑफिसर खां अॻु भराए वारी रिपोर्ट भी तलब करे वरिती आहे। अदालत जवाबदारनि खे अदालती रिमांड ते जेल में उमाणे छॾियो आहे। जॾहिं त अॼु अदालत में केस जो फरियादी उन पारां हलफ़नामो जमा करायो वियो आहे। फरियादी ड्योरेज उर्फ सदीश जो जेको आहे त चवणु हो त केस पुलिस दाख़िल कयो आहे। असांखे का भी केस जे मुतालिक़ ख़बर न आहे। फरियादी इहो भी चयो त सोशल मीडिया ते असां ख़बर पई त को केस भी दाख़िल थियो आहे। संदन इहो चवणु हो त असां वधीक केस हलाइण नथा चाहियूं ऐं ही केस जेको आहे त ख़तमु कयो वञे। अव्हांखे इहो भी ॿुधाईंदो हलां त 4 ॾींहं अॻु जेको आहे त डिफेंस में तशद्दुद दौरान सलमान फारूकी खां जेको आहे त नौजवान भाव के बचाइण लाइ संदन भेणियूं मिनतूं कंदियूं रहियूं, पेरनि ते बि किरियूं, पर जवाबदार कुझु भी न ॿुधो। जवाबदार ख़िलाफ़ डिफेंस थाणे ते केस भी दाख़िल आहे। जी वॾी महिरबानी सिकंदर भुट्टो तफ़सील